ثنا خان مصطفیٰ، ثنا خان مصطفیٰ، ثنا خان مصطفیٰ، ثنا خان مصطفیٰ. جی دوستو، ایک دفعہ وری تاں بھلی کار چاہوں تھا KTN پریزنٹس ثنا خان مصطفیٰ سیزن 2 ऐं ताउन कयो आहे अब्दुल्ला बिल्डर्स एंड डेवलपर्स ऐं GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स वारनि. सो तमामु ज़बरदस्त ऐं सख़्तु मुक़ाबिलो हले पियो. असांजा पार्टिसिपेंट पंहिंजे जजिस खे इम्प्रेस करण जी फुल कोशिशि करे रहिया आहिनि ऐं जजिस बि माशाअल्लाह सां हेसी ताणी मुतमइन आहिनि. ऐं असीं चऊं पिया त अॼु फाइनल आहे ऐं अॼु असां सां गॾु माशाअल्लाह सां पाकिस्तान जा नामवर जजिस गॾु आहिनि. त छो न सलामत साहब खे असीं रिक्वेस्ट कयूं, गुज़ारिश कयूं त हिन फाइनल में अगर तहां भी कुछ असांखे ॿुधायो चंद अल्फाज जेके तहांजा ई लिखियल हुजनि. हिकिड़ी ताज़ा नात आहे जेका मूं लिखी आहे उर्दू वर्जन में कि क्या कहूँ क्या सुनूं, इतनी हिम्मत कहाँ, सर झुकाए खड़ा हूँ मैं दरबार में. क्या कहूँ क्या सुनूं, इतनी हिम्मत कहाँ, सर झुकाए खड़ा हूँ मैं दरबार में. अंबिया की सफ़ें 400 सरनगों, अंबिया की सफ़ें 400 सरनगों, ताजदार रिसालत की सरकार में. मैं सरापा ख़ता तू उरूज अता, मैं सरापा ख़ता तू उरूज अता, मेरा दामन गुनाहों से लबरेज़ है. मैं सरापा ख़ता तू उरूज अता, मेरा दामन गुनाहों से लबरेज़ है. जुर्म इसियाँ का तुमसे करूँ तज़किरा, जुर्म इसियाँ का तुमसे करूँ तज़किरा, इतनी हिम्मत नहीं इस शर्मसार में. और हिम्मतें जोड़ के देखा सिमते जबीं, हिम्मतें जोड़ के देखा सिमते जबीं, तो नज़र ने नज़ारा जो देखा सुनो. हिम्मतें जोड़ के देखा सिमते जबीं, तो नज़र ने नज़ारा जो देखा सुनो. फातिमा व अली व हुसैन व हसन, चारों मोती जड़े थे ये दस्तार में. सुभान अल्लाह. फातिमा व अली और हुसैन व हसन, चारों मोती जड़े थे ये दस्तार में. और वास्ता फातिमा सैयदा का तुम्हें, वास्ता फातिमा सैयदा का तुम्हें, सदका हसनैन का दे दो खैरात में. पार कश्ती को मेरी लगा दीजिए, आका देखो फंसा हूँ मैं मझधार में. सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाअल्लाह, माशाअल्लाह, माशाअल्लाह. तमामु ख़ूबसूरत अशार. ऐं मूंखे बि इहो अलाह साईं महिरबानी हो मूं ते जो मूं सलामत साहब जो हिकिड़ी नात मूं पढ़ी. ऐं इंशाअल्लाह अॼु सालनि खां पोइ ख़ान साहब सां मुलाक़ात थी आहे त अॼु आउं लाइव स्टेज ते बि चवां थो त कुझु अशार असांखे बि ॾिजो. सो असां बि वरी थोड़ा सा ताज़ा थी वञूं. बिल्कुलु, यू आर एवर वेलकम. थैंक यू, थैंक यू. सो अचूं था पंहिंजे कॉम्पिटिशन जी तरफ़, जेको असांजा ثنا خان मुस्तफ़ा सीज़न 2 जा माशाअल्लाह सां पार्टिसिपेंट्स सभिनी माशाअल्लाह सां सुठे तरीक़े सां परफॉर्म कनि पिया हिते. हींअर आऊं असांजी भेण आहे राबिया हारून, उन्हनि खे गुज़ारिश कंदसि त हिन फाइनल स्टेज ते अचनि ऐं असांखे कुझु ॿुधाइनि. अस्सलाम वालेकुम. सेमीफाइनल में आप थोड़ा सा डरी हुई थी, आज आप माशाल्लाह से फ्रेश भी लग रही हैं और तैयारी भी आपने की हुई है. और जब हम फ्लोर पर आए थे तो जब हम रेडी हो रहे थे तो हमने आपकी बैक स्टेज आपकी आवाज़ भी सुन रहे थे, तो हमने कहा कि लगता है आप प्रैक्टिस कर रही थी. हाँ माशाल्लाह. तो तैयारी है बिल्कुल. चलें बिस्मिल्लाह. मैं कि बेवकूफ़ तो बेमाया तेरी महफिल में चला आज हूँ मैं तेरा दहली
نشیں آج ہوں میں تیرا دہلیز نشیں آج میں عرش کا ہم پایا ہوں تیری محفل میں چلا آیا ہوں چند پل یوں تیری قربت میں کٹے چند پل یوں تیری قربت میں کٹے جیسے ایک عمر گزارا ہوں جیسے ایک عمر گزارا ہوں چند پل یوں تیری قربت میں کٹے جیسے ایک عمر گزارا ماشاءاللہ سبحان اللہ. عبدالقادر صاحب पहिरीं तव्हां. سبحان اللہ سائیں. جڑو کلام ہے جڑو جو انداز ہے بھرپور انصاف کयो आहे تمام سٹھے انداز میں پڑھیو आहे. اللہ سائیں نے کے اञा वधीक सोच ॾे. آمین. تمام سٹھو ماشاءاللہ. جی بس میرے پاس الفاظ نہیں ہیں اور میری اوقات نہیں ہے کہ میں اس چیز پر رائے دے سکوں کہ جب انسان کوئی چیز سن کر خود کو اسی جگہ پر محسوس کرے تو یہ کیفیت کچھ اور ہے. اور طے مدینے کا سفر ہو یہ ضروری تو نہیں. سبحان اللہ. کیا بات ہے. سبحان اللہ. طے مدینے کا سفر ہو یہ ضروری تو نہیں. یہ تو انسان کے اندر کا سفر ہے میرے دوست. یہ تو انسان کے اندر کا سفر ہے میرے دوست. تو سن کر وہاں پہنچ گئے ہم. کلام کی تاثیر، کلام کا اثر، اس کا سحر جب اتنا طاری ہو جائے تو رائے دینے سے انسان عاجز ہو جاتا ہے. تو جیتی رہیں آپ، جیتی رہیں. ماشاءاللہ. جی سلیم بھائی. ماشاءاللہ انہوں نے بہت اس اہمیت کے ساتھ اور بہت رچاؤ کے ساتھ پڑھا ہے.
कुछ टिप्स हैं आपको आगे बहुत काम आएंगे कि ये जो आप पढ़ते हैं चंद पल जो तेरी कुर्बत में साथ नहीं बोले, कुर्बत छोड़ के जहाँ आपका सांस खत्म हो रहा हो वहाँ छोड़ दिया करें, और बाकी के लफ्ज सांस लेकर पक्का करके फिर आगे बढ़ा देंगे बात। बहुत बहुत शुक्रिया, शुक्रिया बेटा, बहुत शुक्रिया। सो माशाल्लाह सां असांजा 4 कंटेस्टेंट्स तव्हांजे साम्हूं पेश थिया। हींअर लास्ट में असांजो जेको दोस्त आहे को पावरफुल, ईअं चइजे त पावर हाउस आहे, ॾिसण में नंढड़ो आहे पर हुनजे आवाज़ में अलाह साईं हिकिड़ी वॾी ताक़त ॾिनी आहे। सेमीफाइनल में बि हुन ॾाढो तव्हांखे इम्प्रेस कयो ऐं जॾहिं तव्हांजा ऑडिशन्स हुआ उन में बि थ्रू आउट आयो माशाल्लाह सां। त अहमद रज़ा खे गुज़ारिश कंदासीं त उहे अचनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ख़ान साहब सलामत। चयो त आऊं हुनजो फ़ैन आहियां, हुनजो फ़ैन आहियां। मूं सेमीफाइनल में चयो त आऊं तव्हांजो फ़ैन आहियां। अल्लाह अल्लाह साईं तव्हांखे कामयाबु कंदो। सो तव्हां ॾिठो त केतिरो ज़बरदस्त इन खां पहिरीं जेके 4 असांजा पार्टिसिपेंट्स आया उन्हनि केतिरो ज़बरदस्त तरीक़े सां दाद मिली उन्हनि खे। सो तव्हां बि रेडी आहियो? माशाल्लाह, बेस्ट ऑफ लक। ये दिल गारे हेरा वो जैसे इसके अंदर कोई महताब रखा हो जैसे इसके अंदर कोई महताब रखा हो जैसे यमुना है ये दिल दिल आवारा को बेसाख्ता आया है करार दिल आवारा को बेसाख्ता आया है करार चंद घड़ियाँ तेरी सोहबत में रगा वो जैसे चंद घड़ियाँ तेरी सोहबत में रहा हो जैसे गुंबदे साज है
یوں تازہ بتازہ گھر آن گنبد سبز ہے یوں تازہ بتازہ گھر آن ذہن میں ایک نیا پھول کھلا وہ جیسے اس کے اندر کوئی مہتاب رہا ہو جیسے یوں منور یہ دل سبحان سبحان اللہ اللہ، سبحان اللہ سبحان ماشاء اللہ، اللہ، جیتے ماشاء رہو اللہ۔ جیتے رہو. ماشاءاللہ. سر آپ بھی سبحان اللہ بول دیں سر. پورے ان کے کلام میں سبحان اللہ کا. سبحان اللہ، کیا بات ہے دادا. سبحان اللہ، ماشاء اللہ ماشاء اللہ. وڈی مہربانی تھینک یو. سو ججز یہ ہوا اسانجا 5 کنٹesٹنٹس جن اج فائنل مقابلے میں تہاں جے ساموں پانجی بیسٹ ॾियण खां बि बेस्ट ॾिनऊं. सो इंशाल्लाह वरी नेक्स्ट सेगमेंट में असीं हाज़िर थींदासीं. हींअर वक़्तु आहे हिकिड़े नंढड़े ब्रेक जो. असां सां गॾु ई रहिजो. अचूं था हिकिड़े नंढड़े ब्रेक खां पोइ. सना खान मुस्तफा 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 सना खान मुस्तफा. जी दोस्तों, हिकु दफ़ो वरी तव्हांखे भलीकार चऊं था. ऐं मूंसां गॾु ही 5 मोती बीठा आहिनि जेके माशाअल्लाह सां सॼे सिंध मां असांजी टीम चूंडे तव्हांजे साम्हूं फाइनल में पेश कयासीं. असांजे जजिस बि इन्हनि 5 खे ॿुधो. नेक्स्ट सेगमेंट में जजिस चॉइस राउंड आहे. जेको फाइनल डिसीजन थींदो उहो जजिस ई कंदा. ऑब्वियसली हिन जो हिकिड़ो मुतफ़िक़ा फ़ैसिलो हूंदो. सो ओवर टू यू जजिस. जेको हाणे तव्हांजो फ़ैसिलो ही असांजा 5 ई मोती तव्हां परखिया बि आहिनि. हाणे तव्हांजे मथां आहे त कहिड़े मोती खे पहिरीं था परखियो. یہ ایک احمد ایک نعت ہے کس کی آمد ہے کہ کیسی چمن آ رہی ہے. یاد ہے آپ کو؟ یاد ہے؟ آپ سنائیں ذرا سا ایک انترا سنا دے اس کا. بسم اللہ. کس کی آمد یہ کیسی چمن آرائی ہے ہر طرف پھول مہکتے ہیں بہار آئی ہے کس کی آمد ہے عطر افشاں جو مدینے سے گوا آئی گئے
شام جو مدینے سے گواہ آئی ہے زلف محبوب یقیناً کہیں لہرائے ہے کس کی آمد ہے. ماشاء سبحان اللہ اللہ. سبحان اللہ سبحان اللہ. رابعہ آپ کو بیٹا وہ کون سی نعت دوسری یاد ہے؟ میں میلی تن میلا میرا. اس کے علاوہ چوکٹ نبی کی چھوڑ کے جاتا کہاں کہاں. چلو دونوں میں سے جس پہ کمانڈ ہو وہ پڑھ دیں. میں میلی تن میلا میرا. میں میلی تن میلا میرا. کرپا کرو سرکار نظرے کرم سرکار. سر پہ اٹھائے پاپ کی گٹھڑی میں. سر پہ اٹھائے پاپ کی گٹھڑی. آئی ہوں تمرے دوار نظرے کرم سرکار. مورے کی ویا بیچ بور میں. مورے کی ویا بیچ بور میں. کشتی ڈوب نہ جائے. تیرا ہوں تو موری خبر لے. میں تیرا ہوں تو موری خبر لے. میں تیرا ہوں تو موری خبر لے. کون لگائے پار نظرے کرم سرکار. ججمنٹ تیار کرے وتی ہے. Now it's time to announce. اگر اناؤنسمنٹ تव्हां वटि रेडी आहे, तव्हां डिसीजन रेडी आहे तव्हां वटि, तव्हां जो ऑब्वियसली तव्हां टिनि जो हिकिड़ो मुतफ़िक़ा फ़ैसिलो ई हूंदो. ऐं तव्हां जजिस आहियो, तव्हांखे वधीक ख़बर आहे त अगरि तव्हां स्टेज ते ई अची वेंदा हुआ त जजिस असां सां गॾु आहिनि. ऐं माशाल्लाह असां लिस्ट बि जजिस जे हथ में आहे त केरु पहिरियों नंबर आहे, केरु ॿियो नंबर आहे, ऐं केरु टियों नंबर आहे. सो तव्हां बि असां सां गॾु ई रहिजो. हींअर वक़्तु हो हिकिड़े नंढड़े ब्रेक जो. असां अचूं था नंढड़े ब्रेक खां पोइ. सना खान मुस्तफ़ा, सना खान मुस्तफ़ा, सना खान मुस्तफ़ा, सना खान मुस्तफ़ा,
सना खान मुस्तफ़ा सना खान मुस्तफ़ा सना खान मुस्तफ़ा सना खान मुस्तफ़ा जी हिकु दफ़ो वरी तव्हांखे भली कार चवंदासीं इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थी वियूं असां सां गॾु असांजा जजिस बि बीठा आहिनि ऐं कंटेस्टेंट्स बि बीठा आहिनि फाइनल डिसीजन फाइनल फ़ैसिलो सलामत साहब जे हथ में आहे ऐं उन खां पहिरीं इहो चवंदुसि त जेके बि असांजा सेमीफाइनल खां वठी असां सां गॾु हुआ जेके फाइनल में सिलेक्ट थिया जेके सेमीफाइनल में 4 ॼणा जेके असांखे छॾे विया वरी जेके अॼु असां सां गॾु आहिनि सो उन्हनि सभिनीनि जा इंशाअल्लाह KTN ऐं कशिश ते असां नातूं बि रिकॉर्ड कंदासीं उन्हनि जूं ऐं उन्हनि जा वीडियोज़ बि ठाहींदासीं त तव्हां सभु स्टार्स आहियो तव्हां सभु ईअं सम्झो त तव्हां सभु खटियल आहियो अॼु फ़ैसिलो थींदो पर फ़ैसिले खां पहिरीं असां अब्दुल्ला बिल्डर्स जा रिप्रेज़ेंटेटिव आहिनि ॿ उन्हनि खे घुराईंदासीं सभिनी खां पहिरीं मोहम्मद इमरान ख़ान साहब खे घुराईंदासीं जेके GM आहिनि अब्दुल्ला बिल्डर्स एंड डेवलपर्स जा मोहम्मद इमरान ख़ान साहब अस्सलाम वालेकुम इमरान भाई जी वालेकुम सलाम। पहले तो अब्दुल्ला बिल्डर्स एंड डेवलपर्स ने माशाल्लाह से एक बहुत अच्छा स्टेप लिया है ये KTN के साथ हमेशा ही आप हमारे साथ होते हैं सना खान मुस्तफ़ा सीज़न 2 में आप शुरू से हमारे साथ थे तो आपने पूरा प्रोग्राम भी हमारे फॉलो किए हमारे ऑडिशंस भी हमारे सेमीफाइनल्स भी हमारे जजेस के डिसीजंस भी आपने फॉलो किए आज फाइनल में भी लिस्ट तैयार है रेडी है तो कैसा रहा आपका एक्सपीरियंस हमारे साथ? बहुत अच्छा रहा माशाल्लाह बहुत मज़ा आया। एक तो रबीउल अव्वल के महीने में आपने ये इवेंट रखा ये एक्टिविटी रखी तो उस हवाले से वैसे भी एक बंदा थोड़ा सा जज्बाती होता है तो ख़ास तौर से आज तो बहुत ही मज़ा आया। मैंने पूरा प्रोग्राम भी सुना है आपका तमाम नातवानों को सुना है कमाल माशाल्लाह बहुत अच्छी सनाख्वानी की माशाल्लाह। अब्दुल्ला बिल्डर्स के ही रिप्रेजेंट कंदा आहिनि उहे डायरेक्टर आहिनि नजमुद्दीन साहब उन्हनि खे असीं रिक्वेस्ट कंदासीं त स्टेज ते अचनि। अस्सलाम वालेकुम नजम भाई। वालेकुम सलाम। आप भी आज माशाल्लाह से हम देख रहे थे आपको आप पूरा प्रोग्राम सही तरीके से देख भी रहे थे सुन भी रहे थे कब कहीं आपने भी तो वहाँ बैठकर कोई जजमेंट नहीं दी कि नहीं ये जजेस का फैसला थोड़ा सा गलत है या ये वो? नहीं जी आज तो कमाल हो गया इतना खूबसूरत सुनने को मिला है इन बच्चों से और बहुत तस्कीन सी मिली इस महीने में मुबारक महीने में ख़ासकर तमाम ही बच्चे मुझे तो बहुत ही अच्छे लगे बाकी जजेस का फैसला है देखें कैसे करते हैं। आपके वैसे इन 5 कंटेस्टेंट्स में से कौन सा फेवरेट कंटेस्टेंट है? मेरे लिए तो फैसला करना बहुत मुश्किल होगा ये तो बहुत सच्चाई और ईमानदारी की बात है कि जजेस ने किस तरह से देखा होगा मुझे तो तमाम ही लोग बहुत अच्छे लगे किसी एक का नाम नहीं तमाम लोग मुझे बहुत अच्छे लगे। इमरान भाई आपका फेवरेट कौन है इन 5 में से? वाकई बहुत मुश्किल सवाल है तो इस मुश्किलात को कम करते हैं क्योंकि हमारे जजेस जो हैं माशाल्लाह से ऐं सर तहां टिनिन भी माशाल्लाह सां ज़बरदस्त थ्रू आउट असीं तव्हांखे ॾिसंदा अचूं अब्दुल कादिर साहब हुजे असांजो सलीम भाई हुजे खान साहब त हूअं ई खान साहब आहिनि सो हाणे मुंहिंजो दिलि बि धक धक पियो करे त अगरि पहिरीं कीअं अनाउंसमेंट कंदा पहिरीं डायरेक्ट ई पहिरियों ॿुधाईंदा या पहिरीं 3 नंबर वारो ॿुधाईंदा त 3rd रनर अप केरु आहे? सर ही माइक तव्हांजे हवाले ऐं तव्हां सभु रेडी ठीकु आहे ऐं जेको हारे खटे सो मायूस न थियणो आहे सही आहे ख़ुशि थियणो आहे। बिल्कुलु मायूस थियण जी ज़रूरत न आहे ही दरबार मायूसियुनि जी रद आहे हा हिते मायूसियुनि जो कम ई न आहे हीअ रहमतुल आलमीन जो दरबार आहे हिते मायूसियुनि छा कंदियूं बहरहाल तमामु माइन्यूटली ऐं तमामु मतिलबु माइक्रोस्कोपिक हिकिड़ो रिज़ल्ट असां ठाहियो आहे ऐं वॾी महिनत सां ऐं वॾी उनखां त असां टई जॻह तव्हां अक्सर नोट पिया असीं पाण में ॻाल्हायूं पिया त उहो डिस्कशन पई हले त हीअ हिकिड़े नोट ते हिकिड़े नोट ते हीअ नोट यार हीअ नोट ते पोइ हुन ते पॉइंटिंग पई थी त बाबा हाणे हिनखे इंसाफ़ करिणो आहे त बहरहाल फ़ैसिलो असां बसि सरकार खे हाज़िर नाज़िर सम्झे असां फ़ैसिलो कयो आहे ऐं सभिनी सुठो पढ़ियो आहे सुभान अल्लाह पर हाणे हिकिड़ो फॉर्मेट आहे त को शिकस्त ऐं फतेह जो मसइलो न आहे हीअ सभु सरकार जी बारगाह में इबादत आहे इबादत सभिनि जी थी वई हाणे बसि हिकिड़ो दुनियावी सिलसिलो आहे इंशाअल्लाह हुन कम खे बि असां कयूं था त सभ खां पहिरीं मां जेके 3rd नंबर अॼोके कंटेस्ट में आयो आहे कंपटीशन में हुन जो नालो मां अनाउंस कंदुसि त सुधीर कादरी साहब
सुधीर सुधीर कादरी साहब हैं मुकाबले में 3rd नंबर। 3rd नंबर त मींस के अब्दुल्ला बिल्डर्स वारी तरफ का 15,000 रुपया जो इनाम बिल्कुल बिल्कुल मिलण खपे। सुधीर अॻियां अचो रंजय भाई आप भी आए इहो चेक जो फोटो अथव सुधीर मतां बैंक खयो वञी इहो ख़्याल कजो बिल्कुल प्लीज। माशाल्लाह सुधीर असांजो 3 नंबर ते आयो आहे ऐं 15,000 रुपए जो चेक आहे जेको अब्दुल्ला बिल्डर्स ऐं डेवलपर्स वारनि जे ताउन सां आहे। माशाल्लाह मुबारक हुजनि सुधीर, मुबारक हुजे सुधीर, मुबारक मुबारक हुजे, मुबारक हुजे तव्हांखे। और अच्छा हाणे 2nd नंबर। नाउ 2nd नंबर। तो आज के इस कंटेस्ट में जो कंटेस्टेंट हमारा 2nd नंबर है वो राबिया हारून फ्रॉम राबिया हारून। माशाल्लाह राबिया मुबारक हो बेटा, आगे आ जाओ। ऐं 25,000 रुपए जो ये कैश प्राइज आहे, ये ले जैसे रिसीव करें जी। जेको अब्दुल्ला बिल्डर्स एंड डेवलपर्स वारनि जे ताउन सां आहे। 25,000 रुपए जो कैश प्राइज। करो सरकार। बहुत बहुत मुबारक हो, खुसूसन आपकी वालदा को और आपके भाई को जो सारी रात इस वक्त 3:45 बजे तक अपनी बेटी को लेकर सरकार की बारगाह में हाजिरी के लिए बैठी हैं आप। मैं आपकी अजमत को सलाम करता हूँ और ऐसे भाइयों के, ऐसी माओं को, क्योंकि जो दरसगाह माँ की गोद होती है वो दुनिया में कहीं नहीं मिलती। और आपने अपनी दुख्तर को जिस राह पे गामजन किया है ये उनके करम के बगैर मुमकिन नहीं होता। तो आंटी आई सल्यूट योर ऑनर, थैंक यू। नाउ अब पहिरियों नंबर हाँ पहिरें नंबर लाइ अनाउंसमेंट मूंखे बि माना अच्छा इहो अनाउंसमेंट अहिड़ी आहे त हर माण्हू खे थोरो थोरो तो अंदाज़ो आहे त केरु आहे हिते जेके बि ॿुधनि पिया जंहिं कंटेस्टेंट खे त अंदाज़ो त हूंदो। ही अदोब थी सघे थो, ही अदोब थी सघे थो, ही अदोब थी सघे थो। हाँ हाणे ये टई आहिनि, तव्हां टई थोड़ा अॻियां अची अॻियां अचो तव्हां बि अॻियां अचो साईं, तव्हां बि अॻियां अचो। अहमद रज़ा साहब इधर आ जाएं, आगे आ जाओ, इधर बेटा इधर ये आप तीनों की फतह का दिन है। आज आपकी तीनों की फतह का दिन है क्योंकि आप तीनों आज सरकार की बारगाह में आपने हदिया पेश किया है और आप तीनों फर्स्ट नंबर है मेरी तरफ से। लेकिन प्रोग्राम का फॉर्मेट ऐसा है कि हमने उसको एक चीज़ को करना है। तो आज के जो फर्स्ट हमारे आए हैं वो अहमद रज़ा फ्रॉम हैदराबाद। ज़बरदस्त, मुबारक हुजन अहमद रज़ा फ्रॉम हैदराबाद। माशाल्लाह तव्हांखे खोड़ सारी मुबारकूं हुजनि। अब्दुल्ला बिल्डर्स वारनि जी तरफ़ खां तव्हांजे लाइ 50,000 रुपए जो कैश प्राइज़। माशाल्लाह असां मुबारकूं हुजनि तव्हांखे। मुबारक हुजे अहमद। अहमद तव्हां कुझु चवंदा? आप कुछ कहेंगे बेटा? बोलो। नो वर्ड्स। छो? अच्छा हींअर खटे आयो, हींअर ई एटीट्यूड अची वियो तव्हां में। नो वर्ड्स। हलो माशाल्लाह, अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। असर चौथे ऐं पंजें जी अनाउंसमेंट करे छॾियो। KTN एंटरटेनमेंट जी तरफ़ खां इन्हनि जे लाइ बि स्पेशल गिफ्ट। यस, और आज का जो 4th नंबर है वो भी बहुत, हालांकि चौथा और 5वें में भी बड़ा कंपटीशन है। आप अंदाज़ा करें कितना सख्त कंपटीशन था। लेकिन बहरहाल जो हमारे अहमद रज़ा हुसैनी हैं वो 4th नंबर पर हैं। अहमद रज़ा हुसैनी फ्रॉम नवाबशाह, ये आ जाएं अपना। KTN वारनि जी तरफ़ खां तव्हांजे लाइ स्पेशल गिफ्ट। अब्दुल कादिर साहब, सलीम भाई, ऑब्वियसली जेके 5 नंबर ते आहिनि पंजतन सैयद बादशाह मोहम्मद आदिल शाह साहब। माशाल्लाह, इनको इस इनाम के साथ साथ कई सबक भी मिले हैं, कई लेसन्स भी मिले हैं जो उन इनामात और नंबरों से बहुत कहीं बढ़कर हैं, जो उनकी ज़िंदगी संवारने के लिए, राह को आसान करने के लिए बहुत ज़रूरी है ज़िंदगी। माशाल्लाह, सही हुआ असांजा विनर्स। फर्स्ट शेर पढ़ना। जर्राए खाक
خاک کو خورشید بنانے والے آقا خاک ہوں میں، مجھے قدموں سے لگائے رکھنا، بندے ہاتھوں کی مبارک ہوں. سو انشاءاللہ دوستو اسانجو ثنا خوان مصطفیٰ سیزن 2 ہتے اختتام تے پگو. انشاءاللہ وری زندگی رہی تو سیزن 3 میں تاں سا ملاقات تھیندی. اسانجے مہمانن جی، اسانجے ججز جی وڈی مہربانی. اسان کے دعاؤں میں یاد رکھجو. اسانجے سجے چینل کے، اسانجے سجی ٹیم کے، جے اسان کے ڈسن پیا انہن سبھن کے دعاؤں میں یاد رکھجو. اسپیشلی تھینکس اسی عبداللہ بلڈرز وارن جو، GFS بلڈرز وارن جو کنداسیں جن اسان سا تعاون کیو. انشاءاللہ نیکسٹ ملاقات پانجی نیکسٹ 3rd سیزن میں تھیندی. پانجو کھوڑ سارو خیال رکھجو. جے کے کھٹے ویا انہن کے کھوڑ ساری مبارکوں. خدا حافظ. ثنا خوان مصطفیٰ، 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 ثنا خوان